अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेर। जीअं त JEST वारनि खे फेल अकर तर्क ॾाढो तंग कयो आहे। फेल अकर तर्क जेको आहे सफ़ा सोलो आहे, जंहिंमें सब्जेक्ट न हुजे या सब्जेक्ट गुम हुजे, अहिड़े वर्ब सां गॾु सब्जेक्ट गुम हुजे, उनखे असां फेल अकर तर्क चवंदा आहियूं। यानी असां जेकर इंग्लिश जा टर्म यूज़ कंदासीं असां आसानी सां उन्हनि खे आइडेंटिफाई करे सघूं था। वधीक चवण लाइ मतिलबु इहो आहे त अहिड़ा फेल जंहिंजो बुनियादी फेल लाज़मीअ जे मज़दर मां हुजे, पर संदसि असुलु फ़ाइल गुम हुजे या लिकियलु हुजे, तंहिंखे फेल अकर तर्क चवंदा आहियूं। यानी अकर तर्क जी माना आहे बेफ़ाइल, यानी विदाउट सब्जेक्ट। सुभाणे मिलबो, ईंदड़ साल हैदराबाद हलबो, खाइबो त वधबो, ॾिसबो त मज़ो ईंदो, पढ़बो त मुस्तक़बिल सुठो थींदो, ऐं अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ जंहिंमें असांजो सब्जेक्ट गुम हुजे उन्हनि खे असां फेल अकर तर्क चवंदा आहियूं। जहिड़ी तरह सां असांजो सेशन हली रहियो आहे पास टेस्ट पेपर खे, ऐं जेके हिन 4 क्लास खां 8 ताईं असांजी साइंस कंप्लीट यूट्यूब पेज एट मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेर ते अवेलेबल आहे। क्लास 3 खां वठी क्लास 8 ताईं ऐं 9th ऐं 10th जा टॉपिक्स जेके आहिनि मैथमेटिक्स जा बि असां कवर कया आहियूं, ऐं ॿिया काफ़ी टॉपिक्स असां कवर करे चुका आहियूं। असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शेर ते अवेलेबल आहिनि। जेके तव्हांखे वधीक लेक्चर्स खपनि त असांजी प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा। प्लेलिस्ट में असांजा हर फोल्डर अलॻि अलॻि क्लास वाइज़, सब्जेक्ट वाइज़ ऐं टेस्टनि जा जेके आहिनि तरीक़ेकार असां वाज़े कया आहियूं। जेके तव्हांखे असां लेक्चर वणनि था, पसंदि कंदा, कमेंट में ज़रूरु रहनुमाई कंदा ऐं ॿियनि ताईं पहुचाईंदा। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।